सुहिणा ख्याल कजांदा सालियूं खेॾण आयूं थी घोटल ख्याल कजां मन सालियूं खेॾण आयूं थी सालियूं खेॾण आयूं थी प्रोडक्शन की फोन नंबर 0323525365 खेॾण आयूं थी घोटल ख्याल कजांदा सालियूं खेॾण आयूं थी सालियूं खेॾण आयूं थी मथां रांद हराई थी वो सालियूं खेॾण आयूं थी डावण डाए आयूं थी रणल ख्याल कजांदा सालियूं खेॾण आयूं थी घोटल ख्याल कजां मन सालियूं खेॾण आयूं थी सोरन भजन मादा कारे मिली थी पर रानी मिली थी घुटल ख्याल कजाला सालियूं खेॾण आयूं थी सुहिणा ख्याल कजां मन सालियूं खेॾण आयूं सालियूं खेॾण आयूं थी मथां रांद हराई थी वो सालियूं खेॾण आयूं थी डावण डाए आयूं थी आज़ाद ख्याल कजां बा सालियूं खेॾण आयूं थी सुहिणा ख्याल कजां मन सालियूं खेॾण आयूं थी हर सिंधी सॉन्ग्स मौजूद है जीअं त अमीरा बेगम जा ओल्ड सेरा लाडा असां वटि मौजूद आहिनि राब्ते लाइ एसबी प्रोडक्शन की फोन नंबर 0365525362 घुटल ख्याल कजाला सालियूं खेॾण आयूं थी सुहिणा ख्याल कजांदा सालियूं खेॾण आयूं थी सालियूं खेॾण आयूं थी मथां रांद हराई थी वो सालियूं खेॾण आयूं थी मथां रांद हराई थी रणल ख्याल कजाला सालियूं खेॾण आयूं थी सुहिणा ख्याल कजां मन सालियूं खेॾण आयूं थी खुशियूं थी कया सुहिणा ख्याल कजांदा सालियूं खेॾण आयूं थी बचड़ा ख्याल कजां बा सालियूं खेॾण आयूं थी सालियूं खेॾण आयूं थी मथां रांद हराई थी हो सालियूं खेॾण आयूं थी डावण डाए आयूं थी रणल ख्याल कजां ला सालियूं खेॾण आयूं थी माशूक ख्याल कजां बा सालियूं खेॾण आयूं थी एसबी प्रोडक्शन की फोन नंबर 0363524632 इनके अलावा असां टेप वारी कैसेट के मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं सुहिणा ख्याल कजां मन सालियूं खेॾण आयूं थी इरफान ख्याल कजां बा सालियूं खेॾण आयूं थी सालियूं खेॾण आयूं थी मथां रांद हराई थी हो सालियूं खेॾण आयूं थी डावण डाए आयूं थी शाबान ख्याल कजां बा सालियूं खेॾण आयूं थी अज़ीज़ ख्याल कजां दा सालियूं खेॾण आयूं थी
सबको खिले पियो तुझे अनर ते सबको खिले पियो होटल ख्याल कजा मन सालू खेॾण आयो थी गफ़ार ख्याल कजा दा सालू खेॾण आयो थी मतारा दहराई थी वो सालू खेॾण आयो